अल्लाह खे असांजी आहे सभु ईअं ख़बर, जीअं ॾिसूं आईनो ऐं पवे पाण ते नज़र। दरवाज़ा खुलंदा रहमानी ऐं फ़रिश्ता लहंदा आसमानी। आख़िर अंत दुनिया फ़ानी, हिकु ग़लत फ़हमी इंसानी। अचे अचानक मुश्किल महल त हौसलो रखिजो, अशरफुल मख़लूक़ात रब रखियो दर्जो तुंहिंजो। इंसान दुनिया में ॾिसी शैताननि जो गठजोड़, वीचारो करे वेठो हिननि अॻियां हथ जोड़। अल्लाह साईं धरतीअ ते कलंदर उमाण, या अंत आण। मज़लूम तोखां मदद घुरे, या चवे मौत आण। सम्झणो पवंदो त ज़िंदगी रस्तो ऐं मौत मंज़िल। सच मञणो पवंदो त कंडनि ते हलणु मुश्किल।